नाज़िम बुरड़ी शाह करीम में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अली हसन रिंद जी। अली हसन। टाउन कमेटी बुरड़ी शाह करीम जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता ऐं 2 महीननि खां पगारूं न मिलण ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं बि एहतजाज जारी रखियो। टाउन मुलाज़िमनि टाउन कमेटी बुरड़ी शाह करीम जे मेन गेट अॻियां बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे सख़्त नारेबाज़ी कई। हिनन आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो आहे त हमारे कच्चे मुलाजिमों को पक्का किया जाए और हमारा हक हमें दिया जाए। 3 महीने हो गए है, हमको मालिक मकान घर से बाहर निकाल रहा है। जो आता है वो झूठे आसरे देके निकल जाता है, लेकिन हम अब हड़ताल नहीं तोड़ेंगे जब तक हमारा मुतालबा पूरा नहीं होगा। आज 3 दिन हो गए हड़ताल पे बैठे, हमारे को कोई पूछने वाला नहीं आया है। और जब हम इन्हों को टोन में से भगा रहे थे, जब भी बोल रहे थे इधर टोन में हम नहीं जाएंगे, जो करना है तुम लोगों को मुतालबा वो पूरा कया वञनि। असांजे कचनि खे पका कनि ऐं जेके इहे आर्डर आहिनि इहे विकिणी विया हलिया आहिनि। असांजो हक़ जेको ॿियनि खे ॾियो पियो 2 महीननि खां वठी पगार बंदि आहे। उन खां अलावा त साईं असर जे अॻियां वेही जमील मेमण असांजो क्लार्क जेको आहे हुन चयो कि बाबा 1 महीने जो असांखे टाइम ॾियो त असीं तव्हांजे हर मुतालबो पूरो कंदा। उन खां पोइ टियों चौथो ॾींहुं आयो आहे, चए थो जो होता है वो करो, हमें कुछ नहीं कर सकता। हाँ इन में इहो सोचियो वञे पोइ असां साईं सुबुह तो ज़ुल्म आहे न। तव्हां टाउन मुलाज़िमनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त असांजो 2 महीननि खां पगार बंदि आहे ऐं ॿिया जाइज़ मुतालबा हल न कया पिया वञनि, जंहिंजे करे असांजो एहतजाज जारी आहे ऐं जारी रहंदो। ॿिए पासे टाउन ऑफिसर सां राब्तो कयो वियो, जंहिंजो चवणु आहे त एडमिनिस्ट्रेटर जी चार्ज न हुजण जे करे हिननि जूं पगारूं ऐं ॿिया मसइला हल न थी पिए सघिया। सूमर ऐं अंगारे ताईं हिननि जा मसइला हल थी वेंदा। कैमरामैन जावेद अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़ बुरड़ी।